अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾामया संझा सैयद हल्दासी हेडलाइंस तरफ। हाईकोर्ट कराची में नींगरी आरज़ू फातिमा केस की ॿुधणी। नींगरी आरज़ू फातिमा के सख्त सिक्योरिटी में सिंध हाई कोर्ट पहुंचायो वियो। अदालत पारां आरज़ू के शेल्टर होम मोकिलण जो हुक्म। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त तव्हां कंहिं जे दबाव ते इस्लाम क़बूल कयो आहे। आरज़ू फातिमा अदालत में बयान ॾींदे चयो त मूं मर्ज़ी सां इस्लाम क़बूल करे शादी कई आहे। मेडिकल रिपोर्ट मूजिब नींगरी जी उमिरि 14 खां 15 साल आहे। ॿुधणी आगा सिराज दुरानी ऐं ॿियनि जवाबदारनि ते अॼु बि फ़र्द जुर्म लागू न थियो। जवाबदार और शमशाद अदालत में पेश न थी सघी। शमशाद जे वकील जो चवणु आहे त शमशाद बीमार आहे, पेश नथी थी सघे। ईंदड़ ॿुधणी ते वीडियो लिंक ते फ़र्द जुर्म लागू कयो वञे। अदालत बयान ॿुधण खां मुल्क में कोरोना वायरस सबब वधीक 9 ॼणा फौतनि जो अंग वधी 6,977 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना जा 1650 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ केसिस जो मजमूई अंग 3,44,000। मुल्क के अज़ीम शाइर अल्लामा इक़बाल जो अॼु 143 जन्म ॾियारो मल्हायो पियो वञे। लाहौर में मज़ार इक़बाल ते गार्ड जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब थी गुज़री। पाक बहरिया के दस्ते मज़ार जो एज़ाज़ी ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। पाक बहरिया के स्टेशन कमांडर नेमतुल्ला ख़ास मेहमान तौर शिरकत कई। पंजाब की सुचमावारी वज़ीर फिरदौस आशिक रहमान जो चवणु आहे त अल्लामा इक़बाल मुसलमाननि लाइ आज़ाद रियासत जो ख्वाब ॾिठो। अल्लामा इक़बाल कायदे अज़म सां गॾिजी ग़ुलामी खां निजात ॾियारी। अल्लामा इक़बाल कायदे अज़म की सोच के ज़िंदा रखंदासीं। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास सुभाणे थींदो। इजलास में मुल्की सियासी मुआशी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। मुख़ालिफ़ धुर जे जलसनि मौक़िफ़ 7 नुक़्तनि ते ॿधल एजेंडा ते बि वीचारियो वेंदो। वफ़ाक़ी काबीना इजलास में सब्सिडीज़ ग्रांट बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सां मुक़ाबले में हिकु मुबैना फोरू मारिजी वियो। हिकु फ़रार दहशत हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु एहलकार पिणु शहीद थी वियो। पुलिस जो चवणु आहे त अजीज़ाबाद थाणे जी हद में ॾोहारी शहरी खां फायरिंग जी ॾेवट में हेड कांस्टेबल फयाज़ुद्दीन शहीद थियो। फ़रार थी वियल ॾोहारी जी ॻोल्हा कई पई वञे। जाम शोरबे जो इंडस हाईवे ते कार जी पर गिरफ़्तार पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई थी वञे। सखर के कचेवार इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबलो हिकु ॾोहारी मारिजी वियो। SSP सखर इरफान समूह मूजिब मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप नाहे थी सघी। नारो भरिसां हवाई फायरिंग में दिल बीहण सबब फौत थियल मलूक आरादीन जो 20 ॼणनि मथां केस दाख़िल। केस में फ़कीर बख्श अली आरादीन जे 2 भाउरनि समेत 20 ॼणनि खे नामज़द कयो वियो। कश्मीर वेझो इंडस हाईवे ते ट्रॉलर ऐं मज़दा में टक्कर। हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो।